लाहौर में खबर ईंदा हलो तो मुस्लिम लीग नून के अगवान मरियम नवाज पंजाब असेंबली के चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। मरियम नवाज जा नामज़दगी कागज़ संदसि वकील एडवोकेट मोहम्मद इस्माइल जमा कराया आहिनि। मरियम नवाज तरफ़ा पंजाब असेंबली जे तक PP 173 लाहौर जे लाइ नामज़दगी कागज़ जमा कराया विया आहिनि। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।